प्यारी साध संगत, एक कृष्णम सर्वदेवा भगवान श्री कृष्ण जी स्तुति करे। सत्संग की शुरुआत था कयूं ता सभिनी जो स्वागत है। श्रीमद भगवत गीता ते पाण सत्संग करे रहिया आहियूं, जंहिंमें 18 अध्याय हली रहियो आहे। 61 नंबर श्लोक। ईश्वर सर्वभूतानां हृदयेश अर्जुन तिष्ठति। भगवान सभिनी जे हृदय में स्थित आहे, वेठो आहे साईं। भजन में त गाइबो आहे, वेठो आहे साईं, मूंखे परवाह नाहे काई। पर इहो उन जे लाइ ॻायो वेंदो आहे जेको ॿाहिरि वेठो आहे। उहो ॿाहिरि जेको साईं गुरु कोई आहे उन लाइ, त उहो त कॾहिं मिलंदो बि आहे, कॾहिं न बि मिलंदो आहे। पर हू सदाई अवेलेबल आहे, जेको अंदरि वेठो आहे, सभिनी जे हृदय में वेठो आहे। उहो जेसि ताईं आहे तेसि ताईं असां हूंदा आहियूं। उहो ई शरीर खे बि हलाईंदो आहे, मन खे बि हलाईंदो आहे, पर इन्हनि खां अलॻि बि आहे। त असांजे हिन में मनुष्य जन्म में अनमोल शयूं आहिनि। परमात्मा बि हिते ई आहे, मन बुद्धि चित्त बि हिते ई आहे असांजे अंदरि, ऐं हृदय बि असां वटि आहे। हृदय ॾाढो अनमोल थींदो आहे। उन हृदय जी पुठियां लिखल आहे परमात्मा। कहाणी कथा ईंदी आहे कि भगवान पंहिंजो पाण खे लिकाइण लाइ, माण्हुनि खां लिकाइण लाइ पंहिंजो पाण खे माण्हुनि जे हृदय में वञी लिकी वेही रहियो, ऐं मनुष्य उते ई कोन ॾिसंदो आहे ऐं भगवान खे ॻोल्हींदो आहे। कृष्ण भगवान हिते ॿुधाए थो, हृदय में वेठो आहियां, हृदय जे तरफ़ वञ, हृदय खे खोल, उते मां वेठो आहियां, परमात्मा वेठो आहे। ईश्वर चयो आहे हिते कृष्ण भगवान, उते ईश्वर वेठो अथई। त हिते महत्वपूर्ण पॉइंट त आहे कि हृदय ॾाढी वॾी शक्ति आहे, हृदय जी ॾाढी वैल्यू आहे। दिमाग़ खां बि वधीक हृदय जी वैल्यू आहे। पर असां दिमाग़ जी ॿुधंदा आहियूं, वीचारवान हूंदा आहियूं, हानि लाभ सोचींदा आहियूं। पोइ इन करे असां हृदय खां दूर हूंदा आहियूं, परमात्मा खां दूर हूंदा आहियूं। ॾाढा दफ़ा त ईअं लॻंदो आहे कि हृदय जेको चए थो अजीब थो लॻे, उहो करण लाइक़ु आहे बि अलाए कान्हे, कंफ्यूज़न आहे। ईअं कीअं थींदो? कुझु बि हृदय कुझु ई ॻाल्हाईंदो अथव, कुझु बि ॻाल्हाईंदो अथव हृदय। पर उहो कुझु बि असां अगरि ध्यान सां ॿुधूं त हृदय पागल कोन्हे, उहो अनेक महत्वपूर्ण जानकारियूं ॾेई छॾींदो आहे असांखे। जेको दिमाग़ बि कंफ्यूज थी वञे, दिमाग़ बि चुकिजी वञे, अहिड़ी जानकारी हृदय ॾेई छॾींदो आहे। छो त हुनजे पुठियां परमात्मा वेठो आहे। असांजो हृदय सही सलाह बि ॾींदो आहे। हृदय खां अगरि असां कॾहिं सलाह वठूं, पर शांतीअ सां, ईअं भॼ में हृदय सां जुड़ाव न थींदो आहे। हृदय सां जुड़ण लाइ कुझु त करणो पवंदो आहे। वीचारनि खे शांत करणो पवंदो आहे, मस्तिष्क खे साइड कबो आहे। अहिड़ी का जॻह ॻोल्हबी आहे जिते असांजो हृदय प्रफुल्लित थिए, हृदय निकिरे। हर कंहिंजे लाइ उहा जॻह अलॻि अलॻि आहे। कंहिंखे सत्संग में हृदय खुलंदो आहे, कंहिंजो सत्संग में ईंदो आहे त हुनजो मन प्रसन्न थी वेंदो आहे। कुझु साधकनि जो प्रसन्नता, हृदय जी प्रफुल्लता, जीअं कमल या कोई ॿियो गुलाब जो गुल खिलंदो आहे,
कंहिंखे सत्संग में हृदय कंहिंजो खुलंदो आहे, कंहिंजो प्रकृतिअ में वञणु खपे। घरां निकिरी करे प्रकृतिअ में, उते आसमान, पक्षी, वण इहे ॾिसण सां हृदय खुलंदो आहे, मूंखे ईअं लॻे थो। इन जे अलावा तव्हांजो कंहिं ॿिए कारण सां हृदय खुले त तव्हां उहो नोट करे सघो था। मूंखे जेको लॻे थो, हिकु सत्संग में, ॿियो प्रकृतिअ में, नेचर में, टियों ॿारनि सां गॾु, नंढनि ॿार जेके सरल आहिनि, जेके सहज आहिनि, उन्हनि सां गॾु खेॾण में दिमाग़ त चवंदो कुझु बि, दिमाग़ त ईअं चवंदो ठहे थो छा ॼण, ॿारनि सां गॾु ॿार थी वञणु। हाणे असां वॾा थी विया आहियूं त उहा त ग़लती थी वई आहे। वॾा थियण जे चकर में जेके माण्हू मन सां ॿार हूंदा आहिनि न, त उन्हनि जी उमिरि जो बि पतो न पवंदो आहे। जेको भली 45 साल जो थी वञे, हींअर 45 खां पोइ वैक्सीन पे थी लॻे न, त मायूं फाथियूं आहिनि अची। अगरि हणाणे वञनि थियूं त पतो त पइजी वञे हीअ 45 पार थी चुकी आहे। नथी वञे त छा करे, मुंझी पयूं आहिनि। 45 खां पोइ वैक्सीन हणाए छॾिजो, 45 खां पार वारियूं ॾाढियूं हिमत कनि थियूं कि न असां 45 जा अञा कोन थिया आहियूं, पोइ हणाईंदासीं। अगरि तव्हां चाहियो था कि तव्हां 45 साल जा हूंदे बि 45 साल जा न लॻो त ॿार ठही वञो, हृदय सां ॿार ठही वञो। हृदय सां त ॿार हूंदा, ॿारनि वांगुरु प्रसन्न रहंदा, प्रफुल्लित रहंदा, त तव्हांजी सच में उमिरि बि पतो न पवंदी। सभिनी जे लाइ मां ॾिठा आहिनि 70 साल जा, हिकिड़ो अथव परसो नाथाणी, 70 साल, पर जवान लॻंदो आहे। छो त हू हमेशा मजाक, हमेशा प्रफुल्ल, हमेशा प्रसन्नता, कलाकार आहे। त हैरानी थींदी आहे। त पोइ इहो लॻो, निष्कर्ष निकितो कि जेको हृदय सां ॿार आहे उहो शरीर सां बि ॿार थी वेंदो आहे। ऐं जेको दिमाग़ सां जीअंदो आहे न, दिमाग़ सां पाण खे मैच्योर, वॾो होशियार ठाहिण जी कोशिश, त हुनजे चहिरे सां ई लॻंदो आहे कि हिन जी उमिरि ॾाढी आहे, पतो पइजी वेंदो आहे। त बुद्धीअ वारो, दिमाग़ वारो, मस्तिष्क वारो घाटे में हली वेंदो आहे। ईसा मसीह खां कंहिं पुछियो हो कि भॻवान ताईं केरु पहिरीं पहुचंदो, हिकिड़ो ॿार बीठो हो, चई हे पहिरीं पहुचंदो। त सभिनी चयो केरु आहे इहो भाग्यशाली छोकिरो। ईसा मसीह चई मुंहिंजो मतिलबु आहे जेको ॿार हूंदो उहो पहुचंदो, जेको ॿार वांगुरु थी वेंदो। त ॿारनि सां गॾु वेहण में, ॿारनि सां गॾु खेॾण में असांजो हृदय खुलंदो आहे। असांजो बाल हृदय, बाल मन निकिरंदो आहे, प्रगट थींदो आहे। ये तरीक़ा आहिनि कुझु हृदय खोलण जा। असां बि त ॿार हुआसीं पहिरीं, असां बि सरल हुआसीं, सहज हुआसीं। पोइ धीरे धीरे इहो चऊं कि समाज में रहण लाइ दिमाग़ जी आवश्यकता पई, संसार में रहण लाइ सिखणियूं पयूं ॻाल्हियूं, दिमाग़ जो इस्तेमालु करणो पियो। त अहिड़ी कला असांखे अची वञे कि संसार में बि रही सघूं ऐं पंहिंजे भीतर बि रही सघूं। जॾहिं ॿाहिरि हुजूं त भली दिमाग़ जो इस्तेमालु कयूं संसार में, पर जॾहिं अकेला हुजूं, पंहिंजे घर हुजूं, त उते ॿार त थी था सघूं न। असां ईअं उलझी अहिड़ो विया आहियूं जो घर में बि वॾा थी विया आहियूं। पंहिंजो पाण सां बि हाणे सहजता ख़तम करे होशियारी झाड़ण शुरू कई आहे। संसार सां दिलि लॻायोसीं, परमात्मा सां दिमाग़।
उल्टो थी वियो, सहजता खत्म थी वई। मोरारी बापू चवंदो आहे कि अगर तव्हां अचल न थी सघो, अचल माना स्थिर, स्थिर न थी सघो, अचल न थी सघो त निश्चल त थियो भला। निश्चल जंहिंजे मन में कोई छल कान्हे, कपट कान्हे, निश्चल थियण जरूरी आहे। इहो हृदय खे खोलण जो उपाय आहे। प्रकृतिअ में, ॿारनि सां, सत्संग में, कंहिं कुते सां प्यार हूंदो आहे, उन सां उनजो हृदय खुलंदो आहे, मुंहिंजो न। त ईअं तव्हांखे जंहिं सां प्यार आहे, उन जंहिंसां तव्हांजो हृदय खुली थो वञे, उहो कयो, संग उनजो। इन जे अलावा संगीत सां हृदय खुलंदो आहे, म्यूजिक सां, भजन सां, कंहिं सुठे गीत सां, कंहिंजे कॉमेडीअ सां हृदय खुलंदो आहे। कपिल शर्मा शो ॾिसी करे, उनमें बि त सरलता हूंदी आहे, तॾहिं त खिल ईंदी आहे। उनमें होशियारी, ज्ञान जूं ॻाल्हियूं त हूंदियूं कोन्हनि, सरल ॻाल्हि, हल्की फुल्की कॉमेडी। जिते हृदय खुले, जिते हृदय बंद थी वञे, दिमाग़ सक्रिय थी वञे, उन खां बचो। जीअं मोबाइल, उते हृदय खुलंदो आहे या दिमाग़ खुलंदो आहे, खुद सोचो। अगर थोड़ो इस्तेमाल कयूं त हृदय खुलंदो, ज्यादा कयूं त पोइ दिमाग़ खुलण लॻंदो आहे, पोइ त जानकारी हासिल करण जो शौक़ थींदो आहे। हिते प्रसंग इहो पियो थो हले कि हृदय जे पुठियां परमात्मा लिकल आहे, त हृदय ताईं कीअं पहुचो। हृदय ताईं पहुची वियासीं त परमात्मा ताईं पहुची वेंदासीं। दिल की आवाज भी सुन, दिल की आवाज ही सुन। दिल जो आवाज ॿुधाईंदो आहे, सही ॿुधाईंदो आहे। अजीब लॻंदो आहे पर हूंदो सही आहे। जेको असांजो हृदय चए असां उहो कयूं, प्रसन्न रहूं, आनंदित थियूं, ख़ुशि थियूं, कृतज्ञ थियूं। कृतज्ञ सम्झंदा आहियो? शुक्राना। ॿार नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि ते ख़ुशि थी वेंदा आहिनि, त असां छो नथा थी सघूं? असां वॾियुनि ॻाल्हियुनि में बि ख़ुशि कोन थींदा आहियूं। अहो भाव न निकिरंदो आहे। उहा आदत विझूं कि मूंखे हीअ शइ आहे, मूं वटि समय बि आहे, मूं वटि स्वास्थ्य बि आहे, मूं वटि सुंदरता बि आहे, मूं वटि सत्संग बि आहे। इहो सोचे करे असां आनंदित थी सघूं था। कृतज्ञता जो भाव, बूथ सुञाण न। ॾाढनि जी आदत ई हूंदी आहे, छा थियो, पोइ छा थियो, मूं वटि हेतिरो मिलियो त हिन सां छा थियो, इहा आदत हूंदी आहे। न आहे, सभु कुझु आहे, इहा भावना हृदय खोले छॾींदी आहे। त दिल में वसे थो साईं, सभ में वसे थो साईं, घटि वधि छो कंहिंखे भाई। मन में तू गोली बिंदरा मन में मात वसा तुझे मन में तू गोली बिंदरा मन में
तो सभी इस बल आया, सुर मोरहे चिय अखड़न में, दो गोली बिंदरा मन में, मातव सात नीचे मन में। बाहिर दिसी को रूप घड़ा, पंहिंजी मोच लाइ खेल कया, सगो पयल जीअं हीरन में, मातव सात जे मन में, मातव सात जे मन में, तू गोली बिंदरा मन में। माधव दिस तू पाण में बेही, ध्यान लगाए एकांत में वेही, मूसा मिली पोए पदक्षिण में, दो गोली बिंदरा मन में, मातव सात जे मन में, दो गोली बिंदरा मन में। ध्यान एकांत में वेही, माधव दिस तू पाण में पेही। एकांत एक साधन आ हृदय खोलण जो। हृदय खोलण लाइ, हृदय सां जुड़ण लाइ इहो बि प्रयोग करे सघिजे थो कि असां किथे शांत जगह में वेही रहूं, मस्तिष्क के विचारन के साइड कयूं, पर जो जबरदस्ती न, हल्के सां विचारन के साइड कयूं। ऐं मौन, चुप, मौन ॾाढो वॾो हिकु साधन आहे। जीअं तव्हां हींअर चुप करे वेठा आहियो, ईअं केॾी महिल घर में एकांत में भी चुप रही करे विचारन के साइड करे शांत थियण जो प्रयास कजे त हृदय खुलण लॻंदो आहे, हृदय जो आवाज अचण लॻंदो आहे। मौन, एकांत ऐं पोइ महसूस कजे थोरो कि हृदय छा थो चए। हृदय जी भाषा ईअं कान्हे जीअं मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं पहुचे थो, ईअं न। हू संकेत में ॻाल्हाईंदो आहे, अनुभव सां अनुभूति थींदी आहे। कुझु हृदय खुलंदो आहे। जीअं पीअण वारनि जो पीअण खां पोइ हृदय खुलंदो आहे, हृदय खुली वेंदो आहे। हिते लॉकडाउन में उहो 11 ताईं खुलियल आहे दुकान, ॿिए बंदि। ही सभिनि खां लास्ट में इहो दुकान बंदि थींदो आहे।
ऐं महांगो बि, ऐं हिननि खे थींदो ई कोन्हे कोरोना। त इन जो छा कारण आहे कि महांगो बि थो मिले, एॾी देर ताईं बि इनखे वैल्यू ॾिनी वई आहे कि इहो देर ताईं खुलंदो दुकान, छो त इहो हृदय पियो थो खोले। इहो कारण आहे, हृदय पियो थो खोले। कोई पीअण खां पोइ उनखे ज़ाल परी थी नज़र अचे, कंहिंखे इहो थो महसूस थिए मां पंहिंजी झूपड़ीअ में आहियां पर मां राजा आहियां। इहो सभु हृदय जी फीलिंग्स आहिनि। पर छा आहे, उहो हिकु ॼण यंत्र जे रूप में तो हृदय खोले। सुबुह जो वरी ओड़ो ई कम ते वेंदो। त असांखे अहिड़ी टेक्निक अचे कि असांजो हृदय असांखे खोलण अचे, हृदय सां जीअण अचे असांखे। जीअं अॻे असां जीअंदा हुआसीं, जॾहिं व्हाट्सअप ऐं मोबाइल न हूंदियूं हुयूं त माण्हू हृदय सां वधीक जीअंदो हो। प्रेम प्यार सिक, नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि में ख़ुशियूं। त जंहिंजे लाइ हेॾो ख़र्च थो करे माण्हू पीअण, सभु हृदय खोलण लाइ न, ॿियो छा आहे? इहो ई आहे न कि दिमाग़ शांत थी वञे, मस्तिष्क शांत थिए। त इहो वाइन विस्की मां ॿुधो आहे, स्टडी कई आहे, इहो दिमाग़नि जे वीचारनि खे शांत कंदो आहे, हृदय खे खोलींदो आहे। त पोइ हू जेके खूंखार थी वेंदा आहिनि पीअण खां पोइ, उनमें उनजो विस्कीअ जो ॾोह कान्हे, उनजो हृदय अहिड़ो ई आहे, खूंखार। न पीअण महिल हू नॉर्मल हूंदा आहिनि, पोइ उहे पंहिंजो स्वभाव ॾेखारींदा आहिनि, ऐं कॾहिं कॾहिं उहे बि हू थी वेंदा अथव नॉर्मल। त हृदय खे असां ढके छॾियो आहे, लिकाए छॾियो आहे, मनुष्यनि दबाए छॾियो आहे। न त असली साथी उहो आहे, परमात्मा सां मिलाइण वारो। असांजो सॼो संसार उते लिकल आहे। न त संसार त एॾो वॾो आहे, अलॻि अलॻि संसार आहे। हिकु संसार में ॾाढा संसार आहिनि। असांखे अगरि पंहिंजो संसार ॻोल्हणो आहे कि मुंहिंजो संसार कहिड़ो आहे, त हृदय में वञो। मूंखे छा थो सुठो लॻे, मूंखे छा में प्रसन्नता थींदी आहे, असां उहो ॻोल्हे करे पोइ समर्पित कयूं उन संसार खे सभु कुझु। उहो संसार हृदय वारो संसार। बाक़ी असां हृदय खे छॾे करे दिमाग़ सां हलूं, नकलची बंदर थी वञूं, भई हुन कयो त मां बि ईअं कयां, त कॾहिं बि विश्राम कोन मिलंदो, शांती कोन ईंदी। दिमाग़ जो ऐं दिलि जो पाण में आहे ई कोन, सुठी दोस्ती कान्हे। हा, हिकु इहो कमु थी सघे थो, निर्णय हृदय वठे, हृदय खां असां सलाह वठूं, निर्णय हृदय सां थिए कि मूंखे छा करणो आहे, दिलि सां। पोइ दिमाग़ खां पुछूं कि कीअं करणो आहे, उहो तूं ॿुधाए। इहो थी सघे थो, निर्णय हृदय सां, दिलि सां, ऐं कीअं करणो आहे पोइ उहो दिमाग़ खां पुछूं। हींअर छा थो थिए, निर्णय था वठूं दिमाग़ सां, मूंखे जॉब करणो आहे, मूंखे ही करणो आहे, मूंखे हेॾां वञणो आहे, मूंखे ही ठाहिणो आहे, पोइ दिलि सां वरी हुन में माण्हू लॻी थो वञे। इहो उल्टो कमु थो थी वञे। माण्हू हृदय सां निर्णय करे मूंखे छा करणो आहे, पोइ दिमाग़ सां उनखे मूर्त रूप ॾे कि हीअं करणो आहे। इहो थी सघे थो। बाक़ी दिमाग़ खे एतिरो महत्व न आहे ॾियणो कि उहो दिलि ते हावी थी वञे, ऐं दिलि राजा हुजणु खपे, दिमाग़ मंत्री। दिमाग़ खे राजा ठाहे, दिलि खे मंत्री ठाहियो त दिमाग़ पंहिंजी हलाईंदो, उहो मंत्री जी ॿुधंदो ई कोन। इश्क ऐं अकुल जो लॻे कीन नातो। जलेबियूं चवंदियूं अथव, जलेबियूं चवंदियूं आहिनि कि इश्क अची वेंदो न त अकुल बि अची वेंदो, जलेबियूं चवंदियूं आहिनि। पर इन जो मतिलबु छा थो निकिरे, सोचो त सही। ही त ख़ुशि त थी वेंदियूं आहिनि कि ऊंची वाणी ऊंची वाणी। इन जो मतिलबु थो निकिरे तूं इश्क कर, प्यार कर, पोइ सेटिंग कीअं करणी आहे उहो अकुल अची वेंदई पाणे। इहो थो निकिरे न मतिलबु।
तो बिल्कुल गलत मैसेज पिया था ॾियनि। सही मैसेज इहो आहे हिन भॼन में, इश्क ऐं अकुल जो लॻे की न नातो। इश्क ऐं अकुल पाण में ठहंदा ई कोन, मिलंदा ई कोन। इश्क ऐं अकुल जो लॻे की न नातो, इश्क ऐं अकुल जो बिना प्रेम बिरभू, बिना प्रेम बिरभू कहे की न पातो। इश्क ऐं अकुल जो लॻे की न नातो, इश्क ऐं अकुल जो। इश्क आयो जिते अकुल भॼी वियो, इश्क आयो जिते सियाणप सारी साण खणी वियो, सियाणप सारी भोलो बणी तिन साहिब सुञातो। इश्क ऐं अकुल जो लॻे की न नातो। हठ ऐं हुजत ना हले चतुराई, हठ ऐं हुजत ना प्रीत प्रभुअ लाइ खपे थी सवाई, प्रीत प्रभुअ लाइ छॾ ॿियो मिटाए, छॾ ॿियो मिटाए ख़्यालनि जो खातो। इश्क ऐं अकुल जो पर तूं निमाणो पूर्वदर विखाणो, पर तूं निमाणो पग पाईंदे पोइ गुरु दर्शनो, पग पाईंदे लीलावंती सरतियूं सच ही चवन था। इश्क ऐं अकुल जो लॻे की न, इश्क ऐं अकुल जो। साच कहूं सुन लै सभै, जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। प्रेम हृदय सां थींदो आहे, दिमाग़ सां न। दिमाग़ सां बि प्रेम कंदा अथव माण्हू, पर उहो प्रेम न हूंदो आहे, उहो स्वार्थी हूंदो आहे। ॾाढा माण्हू कंहिंजी ॾाढी वाखाण कोन कंदा आहिनि। मुंहिंजे गुरूअ जे दर ते को भाॻनि वारो अचे, मुंहिंजो गुरू हीअं, मुंहिंजे गुरूअ जी इच्छाऊं पूरियूं कयूं। इहो प्रेम कान्हे, इहो दिमाग़ सां पियो थो हले प्रेम। दिल सां जिते प्रेम हूंदो आहे न, उते मिलंदो कुझु कान्हे। जिते दिल सां रिश्तो हूंदो आहे न, कंहिंजो गुरूअ सां या संत सां या भॻवान सां, हृदय सां जेको रिश्तो हूंदो आहे, उते इच्छा न हूंदी आहे, कुझु इच्छा पूरी कोन थींदी आहे। बल्कि मोरारी बापूअ हिकिड़ो शेर चई कथा में, वो अगर खामोश रहे तो भी दुआ समझो। ताकि संत वटि वञो, महापुरुष वटि या पंहिंजे दोस्त वटि जंहिंसां हृदय जुड़ियल आहे,
तव्हां हुनजे साम्हूं वेठा, हुन तव्हां सां ॻाल्हाई ई कोन, त भी इनखे दुआ समझो। वो खामोश रहे तो भी दुआ समझो, और कुछ कहे तो हुआ समझो। हिन मतलब अलाए छा आहे। पहिरीं लाइन तो समझ में अची वई, हुआ समझो माना थी वेंदो। ऐं टी लाइन अगर जोड़नी हुजे कि अगर कोई ना समझे तो उसे मुआ समझो। सिंधी हद सिंधी। अगर कोई समझे ही न ॻाल्हि खे, दिल जी ॻाल्हि समझण में ईंदी ॾाढे घटि माण्हुनि खे आहे, त उहो मुअल आहे। मोहबत खां डिॼनि जेके, उन्हनि माण्हुनि खे छा चइजे? मुअनि वांगुरु जीअनि जेके दिमाग़ सां था जीअनि न, उहे मुअनि वांगुरु था जीअनि। तो जेको न समझे उसे मुआ समझो, और खामोश रहे तो दुआ समझो। त इश्क माना हृदय कंहिंजे अॻियां असांजो हृदय खुली वञे, बिना स्वार्थ जे, इच्छा बिच्छा न, कोई कम भी न, त समझो परमात्मा पियो तो निकिरे असांजे हृदय मां। सवाल इच्छा जो कान्हे, सवाल इहो भी कान्हे कि किथे तो हृदय खुले, बस हृदय खुलणु खपे त परमात्मा ॿाहिरि निकिरंदो। उते वेठो आहे उहो। त इन लाइ कुछ असां शायदि जटिल थी चुका आहियूं, जो हृदय खोलण वारियूं ॻाल्हियूं भी ॾुखियूं थी वयूं आहिनि, एॾा जटिल थी चुका आहियूं। इंटरनेट जो अर्थ छा आहे? इंटर माना अंतर, नेट माना जाल, अंतरजाल। इंटरनेट असांजे अंदर हिकिड़ो जाल पे तो ठाहे, असांखे उलझाए पियो थो। एॾा बौद्धिक थी विया आहियूं, दिमाग़ी होशियार थी विया आहियूं, जो हृदय सां जीअण ॼण असांखे बेइज्जती लॻंदी आहे। सहज जीअण ॼण असांजो स्टेटस ॼण घटि थी वेंदो आहे, ईअं महसूस थींदो आहे। त पोइ हर माण्हू नकल पियो थो करे, आधुनिकता जी नकल, झूठी आधुनिकता। जंहिं कम खे भीड़ करे, बस उहो ई पिया था सभु कनि। अरे तू हृदय सां जी, भली पोइ अकेलो छो न हुजी? अकेलो कोन ई, तोसां गॾु परमात्मा आहे। अगर तू हृदय सां जी त जेको तोखे वणे तू उहो कर, न त अंत समय में अफ़सोस थींदो आहे, काश में अपनी इच्छा अनुसार जीवन जी पाता, इहो अफ़सोस थींदो आहे। ऐं उहो जेको असां इच्छा अनुसार जीवन जीअण चाहियूं था न, उहो महांगो कान्हे, उहो ॾाढो सस्तो भी आहे। असांजूं ख़ुशियूं सस्तियूं आहिनि ॾाढियूं, थोरे में, छो त ऑलरेडी परमात्मा असांखे ख़ुशियूं ॾिनियूं आहिनि। प्रकृति ॾिनई, हे अलॻि अलॻि मौसम ॾिनई, बरसात, गर्मी, थधि। चवनि था पॉजिटिव थिंकिंग वारनि खे कोरोना कुछ नथो करे, जो उन्हनि खे ई थो थिए जेके सोचनि था कि ईंदो त कोन मूं वटि, उन्हनि वटि पियो थो पहुचे। ऐं इहो सभु न, इहो वैज्ञानिक कोन्हे निष्कर्ष, पर इहा आहे कि जेको सात्विक उन सां थो जीए, सकारात्मकता सां, अगर उन वटि अचे भी थो त उनजी इम्यूनिटी सुठी आहे, सकारात्मक माण्हूअ जी। असां प्रसन्नता, कृतज्ञता, अहोभाव सां जीअण सिखूं, उहो ई परमात्मा जो रूप आहे। उते ई परमात्मा आहे। त जिते असांखे असांजो हृदय खुले, कॾहिं कंहिंजो पुस्तक सां प्यार हूंदो आहे, किताबनि सां, त किताब पढ़ी करे हृदय खुलंदो आहे कुझु माण्हुनि जो। तव्हांजो छा सां खुलंदो आहे? खुद चेक कजो। हृदय, दिमाग़ न, इहो भी ज़रूरी आहे। माण्हू दिमाग़ खे हृदय खे दिमाग़ समझी वेंदो आहे। जिते असांखे ख़ुशी मिले, उहे कहिड़ा कहिड़ा कम आहिनि, उहे असां करणु सिखूं। त उन्हनि में हिकु ही आहे, दरबार में अची करे सत्संग करणु, सेवा करणु, सुमरण करणु, बिना कामना जे। त इन सां बि असांजो हृदय खुलंदो आहे।
त हिकिड़ो भॼन मूंखे यादि थो अचे, वो इन करे तो याद अचे छो त हींअर हरिद्वार में कुंभ जो मेलो हली रहियो आहे, पर अगर उते न वञी सघो त पोइ भॼन तो याद अचे, पोइ तव्हां ही चई करे तसली करे सघो था, मूल सुर्ग पुरन जी हीअ दरबार आ, मूल सुर्ग पुरन जी हीअ दरबार आ, इहा गंगा ऐं जमुना ऐं हरिद्वार आ, मूल सुर्ग पुरन जी हीअ दरबार आ, इहा गंगा ऐं जमुना ऐं हरिद्वार आ, मूल सुर्ग पुरन जी हीअ दरबार आ। भली केदार बदरी पई दुनिया वञे, भली केदार बदरी पई दुनिया वञे, पर मुंहिंजो त मन तो पुरन खे मञे, मूल घरड़ो पुरन जो ही कमटारे आ, मूल सुर्ग पुरन जी हीअ दरबार आ, जहिड़ो नातो अथम तहिड़ो निभाई अचे, जहिड़ो नातो अथम तहिड़ो प्रेम पहिला जसां शल रहजी अचे, इहा अरदास तो दर दातार आ, मूल सुर्ग पुरन जी हीअ दरबार आ, इहा गंगा ऐं जमुना ऐं हरिद्वार आ, त जिन जे लाइ आहे हीअ दरबार हरिद्वार जे समान या स्वर्ग जे समान, उन्हनि जे लाइ आहे, ज़रूरी कान्हे कि सभिनि जे लाइ हुजे, छो त जेका सुंदरता आहे, जेका स्वर्ग वारी फीलिंग आहे, उहा दिमाग़ सां ॾिसण में न ईंदी, जॾहिं असां हृदय सां ॾिसण शुरू कंदासीं त ॾिसण में ईंदी। अगर कोई दिमाग़ सां ॾिसंदो न, उहो
मुची पवंदो, उहो ग़लती करे ई वेंदो। अगरि कोई चओ दिमाग़ सां ॾिसण वेंदो सुंदरता, सुर्ग, वैकुंठ, त उहो इहो ॾिसंदो कि किथे शो शेप वधीक आहे। ही जलेबी सत्संग छो पिया था हलनि, पंथ छो पिया था हलनि, छो त उहे शो ऑफ ॾाढो सुठो कंदा आहिनि। आध्यात्मिकता जो शो ऑफ, ये देखो हमारे यहाँ कितना डिसिप्लिन है, कितना सिस्टम है, सफेद चादर बिछी है, सफेद गद्दा, उस पे सफेद चादर, दादी जो बैठी है कितनी अच्छी लग रही है सफेद साड़ी पहन के, मुस्कान देखो, तेज देखो, और उसके नीचे हैं जो दूसरी, वो भी देखो, उनके संग में रह रहे के देखो कैसी हो गई। दिमाग वारो माण्हू इम्प्रेस थी वेंदो इहो ॾिसी करे, पर जेको दिल वारो हूंदो उहो टिकी न सघंदो। जिते दिमाग जूं ॻाल्हियूं उते दिल वारो छा कंदो, उहो हली वेंदो वापसि। ऐं थी सघे थो दिल वारे खे अहिड़ी का जॻह वणी वञे जिते कुझु विशेष न हुजे, सिंपल सादगी हुजे, सिर्फ़ चादर विछल हुजे सामान्य, उते वेही करे बसि सत्संग ॿुधणो आहे। त हृदय जी ॻाल्हि पे थी हले हिते। कंहिंखे हृदय सां सामान्य कुटिया में भी सुर्ग जहिड़ी अनुभूति थींदी आहे। तॾहिं मूं चयो मूं लाइ सुर्ग गुरनि जी हीअ दरबार आहे, उहा अनुभूति। ऐं हिकु ॻाल्हि यादि रखिजो, हिन संसार में जेतिरियूं बि सुठियूं शयूं आहिनि, सभु सुठियूं शयूं कान्हनि, ख़ासि सुठियूं शयूं ऐं सुंदर, जेके सुठियूं ऐं सुंदर शयूं आहिनि उहे कॾहिं बि दिमाग़ सां पकड़ में ईंदियूं कोन्हनि, उहे हमेशह दिल सां ई पकड़ में ईंदियूं आहिनि। दिल ई उन्हनि खे ॻोल्हे सघे थो। इहो मूं कोन चयो आहे, इहो हिकिड़े दार्शनिक चयो आहे। मां त केवल पढ़ियो आहे किताब कि जेके बि सुठियूं ऐं सुंदर शयूं आहिनि उन्हनि खे दिल ई ॻोल्हे सघे थो, दिल ई पहचाने सघे थो, दिल जे द्वारा ई उहे हासिल थींदियूं आहिनि। त उन्हनि में ही बि आहे सत्संग दरबार। मूं लाइ सुर्ग गुरनि जी हीअ दरबार आहे। गंगा जमुना हरिद्वार आहे। हालांकि हरिद्वार जी महिमा आहे, वृंदावन जी महिमा आहे, पर न वञी सघिजे त ही दरबारूं ई हरिद्वार जो आनंद ॾींदियूं आहिनि। ऐं हिन जो त नालो बि आहे गंगा धाम। त सम्झो सत्संग जी गंगा में असां वेहंदा आहियूं ऐं सनानु थी वेंदो आहे। त इते सत्संग जी समाप्ति। बोल सत्संग भगवान की जय।